मां आहियां तव्हांजो होस्ट ज़हीर शेख ऐं तव्हां ॾिसी रहिया हुआ असांजो प्रोग्राम मिरर। अॼु असां हिकु अहम इशू ते ॻाल्हाईंदासीं जेको इशू सिर्फ़ु आम इशू न आहे, हिकु पब्लिक इशू न आहे, बल्कि उन सां गॾु गॾु हीउ जेको इशू आहे हिकु सिहत सां वॾो वास्तो रखे थो। इहो इशू आहे शीशा कैफ़ेज़ जे मथां। मां तव्हांखे ॿुधायां त माज़ी जे अंदरि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे अहकामात जे मुताबिक़ जेको आहे पूरे पाकिस्तान जे अंदरि जेको आहे कि शीशा कैफ़ेज़ जे मथां जेको आहे पाबंदी हणी हुई, पर असां उन बरक्स ॾिसूं था त कराची समेत पूरे पाकिस्तान जे अंदरि जेको आहे शीशे कैफ़ेज़ खुली था वञनि। राति जो नौजवान नसल थींदी जेकी नसल आहे, छोकिरा छोकिरियूं शाम थींदे ई जेको आहे शीशे कैफ़ेज़ जो रुख़ कनि थियूं। उनखां पोइ असां ॾिसूं था त उहो सुबुह ताईं मौसीक़ी जेको प्रोग्राम आहे उहो हले थो ऐं सॼी राति उहो वेही करे शीशा कैफ़ेज़ में वेही करे जेको आहे हू शीशा इस्तेमालु कनि था। हीअ शीशा कैफ़ेज़ हिकु कारोबार न आहे, बल्कि हीअ इंसानी जान जो ज़ाया सबबु थी सघे थो। माज़ी में असां ॾिठोसीं त इन शीशा कैफ़ेज़ जे करे जेको आहे मुख़्तलिफ़ टाइमिंग में जेको आहे कैंसर जा मर्ज़, लंग्स जा जेके मर्ज़ ऐं ॿिया जेके मर्ज़ आहिनि उहे ज़ाहिर थिया। इन अहकामात जे करे जेको आहे हिकु पटिशन सुप्रीम कोर्ट में दायर कई वई, जंहिंजे मथां जेको आहे जस्टिस साहिबान जेको आहे अहकामात जारी कया त पूरे पाकिस्तान जे अंदरि जेको आहे शीशा कैफ़ेज़ जे मथां पाबंदी हूंदी। पर उन जे बरक्स असां ॾिसूं था कराची जेको पाकिस्तान जो सभिनी खां वॾो जेको शहरु आहे, उन में शाम थींदे ई जेको आहे कराची जे अंदरि सैकड़नि जी तादाद में जेको आहे शीशा कैफ़ेज़ खुली था वञनि, जिते नौजवान नसल जेको आहे उते 2-3 हज़ारनि जे एवज़ जेको आहे उन्हनि खे जेको आहे शीशा कैफ़ेज़ मुहैया कयो थो वञे। इन में शीशा कैफ़ेज़ जे दौरान जेको आहे नौजवान नसल खे मौसीक़ी बि ॾिनी थी वञे ऐं उन सां मौसीक़ी सां गॾु असां ॾिसूं था त पुलिस जो जेको क़ानून जो जेको असर रसूख़ जेको आहे उहो नज़र नथो अचे। असां ॾिसूं था त हिन टाइम ते जेको आहे पुलिस जे बिल्कुलु साम्हूं शीशा कैफ़ेज़ जेको हली रहिया आहिनि, कोई कार्रवाई नज़र नथी अचे, बल्कि असां इहे ॾिसंदा आहियूं त अक्सर पुलिस जी कैफ़ेज़ जेके पुलिस मोबाइल्स आहिनि उहे उन जे साम्हूं गुज़ारनि। मुतहद शिकायतूं जेको आहे कई वेंदियूं आहिनि मौसीक़ी जी करे। जेको आहे असां ॾिठो आहे त उन जे भरिसां आस पास रहण वारे रिहाइशी जेके पज़ीर आहिनि उन्हनि खे बि मुश्किलात जो सामनो करिणो थो पए। इन सां गॾु गॾु असां माज़ी में इहो बि ॾिठो आहे त उते जेके रिहाइशी इलाइक़नि जे अंदरि जेको आहे इन कैफ़ेज़ खे रखियो वियो आहे, जंहिंजे करे जेको आहे उते मौजूदु जेके रिहाइशी आहिनि उन्हनि खे पार्किंग ऐं ॿियो जेके एक्टिविटीज़। माज़ी में असां इहो बि ॾिठोसीं त उते जेको आहे मुख़्तलिफ़ इशूज़ में फायरिंग जा वाक़ियात बि पेश आया ऐं इन सां गॾु गॾु असां इहो बि नोट कयोसीं त उते जेको आहे मंशियात जो बि किथे किथे असांखे नज़र आयो त किथे किथे जेको आहे इस्तेमालु असांखे नज़र आयो। इन हवाले सां इहो असांजो इशू आहे त कराची जे अंदरि ख़ासि तौरु कराची जे अंदरि जेको आहे ईस्ट ज़ोन ऐं साउथ ज़ोन जे अंदरि इन जी जेकी शीशा कैफ़ेज़ जी जेकी तादाद आहे उहो तमामु वधीक जेको आहे वधी वई आहे ऐं वधे रहे थी। असां जेको आहे इन हवाले सां इहे प्रोग्राम करे रहिया आहियूं मिरर। असां तव्हांखे ॾेखारींदासीं त कीअं नौजवान नसल खे जेको आहे तबाह कयो थो वञे, उन सां गॾु तबाह थो कयो वञे, उन सां गॾु तबाही सां गॾु जेको आहे उनजी सिहत सां कीअं थो खेॾे वञे। एवज़ 2-3 हज़ार रुपए करे टोटली कारोबार आहे। इहो टोटल जेको आहे पुलिस जी निगरानी में हली रहियो आहे। इन पुलिस जी निगरानी सां गॾु इहो जेको आहे ॾिठो वञे त सिंध फूड अथॉरिटी जे बि नज़र खां उझल आहे। इन सां गॾु जेको आहे लोकल गवर्नमेंट खां बि अजल आहे। हीअ वधीक तर जेके कैफ़ेज़ आहिनि इहो असांखे नज़र आयो त लोकल जेके शहरी इलाइक़ा आहिनि उन में हिट कयो थो वञे। ऐं उन सां गॾु गॾु मूं तव्हांखे ॿुधायो त हिन में जेको आहे महज़ ख़ाली हिकु कैफ़ेज़ न आहे, हिकु शीशा कैफ़े न आहे, बल्कि हीअ ॾिठो वञे त असांजे जेको नौजवान नसल खे तबाह करण जे लाइ हिकु ज़रियो आहे, हिकु औज़ार आहे। इन खे रोकणु तमामु वधीक जेको आहे ज़रूरी थी वियो आहे। छाजे करे अगरि इन खे न रोकियो वेंदो त हीअ नौजवान नसल जेकी आहे उहा तबाह थी वेंदी। इहा उहा नौजवान नसल आहे जेकी पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहे। इन जे मथां जेको आहे क़ानूनी कार्रवाई ज़रूरी आहे। इन जे हवाले सां असां मिरर प्रोग्राम में तव्हांखे जेको आहे इन जी डिटेल ॿुधाईंदासीं, उन सां गॾु तव्हांखे ॾेखारींदासीं त कीअं नौजवान नसल जेको आहे सॼी राति वेही करे जेको आहे शीशा कैफ़ेज़ जेको आहे जेको आहे इस्तेमालु कनि था। मां तव्हांखे ॿुधायां इहे शीशा कैफ़ेज़ जे अंदरि सिर्फ़ु 1500 खां वठी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे 2000, 3000, 4 ऐं 5000 रुपए में जेको मुहैया कयो थो वञे। इन सां गॾु गॾु मां तव्हांखे ॿुधायां हीअ वधीकतर कैफ़ेज़ जिते शीशा कैफ़ेज़ आहिनि इहे जेको आहे रेस्टोरेंट्स जे नाले ते जेको खुलियल आहिनि। हीअ बल्कि रेस्टोरेंट्स न हूंदा आहिनि। असुलु जेकी हक़ीक़त हूंदी इहा आहे त काफ़ी हद ताईं रेस्टोरेंट्स जे नाले ते शीशा कैफ़ेज़ ऑपरेट कया वञनि। इन में नौजवान जेकी नसल आहे जंहिंजी उमिरि वधीक त जेकी असां ॾिसण में आई आहे उनजी उमिरि जेकी हूंदी आहे उहो 18 साल खां वठी जेको आहे
30 सालनि ताईं हूंदी आहे। इन हवाले सां असां जेको आहे असांजो हिकु डॉक्टर ख़ालिद जेको जनरल फिज़िशियन आहे उन्हनि खां बि उन्हनि जो ओपिनियन वठूं था ऐं पुछा था करायूं त तव्हां जेको आहे इन शीशा कैफ़े जे बारे में जे हलंदड़ शीशे जे बारे में ॿुधायो त कहिड़ा जेके आहिनि इन सां इंसानी जान खे नुक़सानु उन सां कहिड़ी कहिड़ी बीमारियूं मुंसलिक थी सघनि थियूं। त अचो त उन सां ॻाल्हि कयूं था ऐं उन्हनि खां पुछा था करायूं त इन शीशे जे इस्तेमाल सां इंसानी जिस्म खे कहिड़ो कहिड़ो नुक़सानु थी सघे, कहिड़ी कहिड़ी बीमारी थी सघनि थियूं। जी डॉक्टर साहब ख़ुशामदीद तव्हांखे मिरर प्रोग्राम में तव्हांखे भलीकार चऊं था। डॉक्टर साहब असांजो जेको इशू आहे जो उहो आहे शीशा कैफ़ेज़ जे अंदरि आहे। असां ॾिसूं था कराची जे अंदरि जेको आहे शीशा कैफ़ेज़ जो रुझान जेको आहे तमामु वधीक जेको आहे वधी रहियो आहे। इहो हिकु स्मोक आहे जेको सिगरेट खां वधीक जंहिंजे लाइ चयो वेंदो आहे त हीउ सिगरेट खां वधीक जेको आहे नुक़सानदेह आहे। तव्हां ॿुधायो त शीशा इस्तेमालु करण वारे जेको इंसानु आहे उनखे इनखे इस्तेमाल सां कहिड़ो कहिड़ो जेको आहे बीमारियूं थी सघनि थियूं। जी डॉक्टर साहब। साईं अॼुकल्ह जेके नौजवान वेब इस्तेमाल कनि था उन जा तमामु घणा साइड इफेक्ट आहिनि, उन जा नुक़सान तमामु घणा आहिनि। नौजवाननि खे हिन ॻाल्हि जी ख़बर हुअणु खपे त हीउ जेको आहे हिकिड़ो केमिकल आहे। हिन में वेब में जेको आहे केमिकल हूंदो आहे, फ्लेवर हूंदो आहे, मेटल्स हूंदो आहे, निकोटिन हूंदो आहे, जंहिंजे की पीअण जे करे जेको आहे सभिनी खां पहिरीं लंग्स जी डिज़ीज़ थींदी आहे। लंग्स जी डिज़ीज़ में सोर थ्रोट थियो, गले जो इन्फेक्शन थियो, को लंग डिज़ीज़ थी सघे थी, उनखे को बि चेस्ट जो प्रॉब्लम इन्फेक्शन डेवलप थी सघे थो। तंहिंखां पोइ उन जे इस्तेमाल सां वेब जे इस्तेमाल सां जेको हार्ट ते प्रॉब्लम थिए थो, हार्ट जो रेट जेको आहे वधी सघे थो, ब्लड प्रेशर बि थी सघे थो, ख़ुदा न ख़ासि हार्ट अटैक बि थी सघे थो, दिलि जी नसुनि ते असरु करे सघे थो। इन जा जेके ॿिया वधीक साइड इफेक्ट आहिनि उहे जेके आहिनि सीने से आहिनि दिमाग़ ते थींदा आहिनि। दिमाग़ जी जेका आहे ग्रोथ आहे उहा बि थोरी रुकी सघे थी, ख़ासि करे उहे नौजवान जेके 14, 15, 16 साल जी उमिरि में इस्तेमालु कनि था त उन्हनि जी ग्रोथ ते फ़र्क़ु पई सघे थो। उन्हनि जी जेको आहे स्लीप डिस्टर्बेंस थी सघे थी, इरिटेशन थी सघे थी, ब्लड प्रेशर थी सघे थो उनखे। तो उन दिमाग़ ते बि असरु थियण जे करे उनजी जेका आहे मेंटल जेका आहे सोच वोच उहा बि तब्दील थिए थी, गुस्सो वुस्सो अचे थो हिन में। त इन जो ख़ासि क़िस्म जूं इहे ई इन जूं साइड इफेक्ट्स आहिनि जेके दिमाग़ ते बि, दिलि ते बि या हार्ट ते फेफड़नि ते बि कंदियूं आहिनि। त नौजवाननि खे इहो असांजे तरफ़ां इहो मैसेज आहे त बाबा इहो इस्तेमालु न करियो। अॻियां हली इन जा नुक़सान तमामु घणा थी सघनि था। फेफड़नि जा बि बीमारियूं वधी सघनि थियूं, दिलि जी बीमारियूं थी सघनि थियूं, दिमाग़ जी अचनि थियूं। इहो अर्ज़ु आहे हिननि खे असांजो त इन जी जेको आहे इस्तेमाल खे ख़तमु कनि त इन जो वधीक बहितर आहे नौजवाननि जे लाइ। जी तव्हां डॉक्टर ख़ालिद जी ॻाल्हि ॿुधी, उन्हनि तव्हांखे डिटेल सां ॿुधायो त शीशा कैफ़े जे अंदरि जेको इस्तेमालु थींदो शीशो जे कहिड़ा कहिड़ा नुक़सान आहिनि। अचो त तव्हांखे असां कैफ़ेज़ में विज़िट करायूं था ऐं ॾेखारियूं था त कीअं नौजवान नसल जेको आहे तबाह थी रही आहे, कीअं सुप्रीम कोर्ट जे अहकामात जे ख़िलाफ़ु जेको आहे इहो कारोबार हली रहियो आहे ऐं कहिड़ी तरीक़े सां इहो ऑपरेट थियो आहे। अचो त तव्हांखे असां विज़िट था करायूं ऐं चेक था करायूं, ॾेखारियूं था त इहे शीशा कैफ़ेज़ कहिड़ी तरह ई कमु करे रहिया आहिनि ऐं नौजवान नसल खे कीअं तबाह करे रहिया आहिनि। अचो। जी असां मौजूदु आहियूं हिन महिल गुलिस्तान जौहर जे इलाइक़े में, जिते कल्ह हिकु वाक़ियो पेश आयो जंहिंमें हिकु नजीबुल्ला नाले जो शहरी नजीबुल्ला मेमण जेको आहे हिते शहरी जेको कल्ह हिकु जहिड़े दौरान फायरिंग में जेको आहे उहो तमामु वधीक शरीर ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे भरिसां जेको मौजूदु अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। त उन दौरान हू जेको आहे न बची सघियो, सूरत नसां अंदरि जेको आहे जहां बाग थी वियो। हुनजी जेकी लाश आहे उहो पोस्टमार्टम जे लाइ जेको आहे अस्पताल मुंतक़िल कई वई आहे। मां तव्हांखे ॿुधायां कल्ह ई हिकु तक़रीबन 12:40 ते हिते हिकु जहिड़ो थिए थो कैफ़े जे अंदरि, शीशा कैफ़े जे अंदरि, जिते नौजवान नसल खे शीशो ॾिनो थो वञे, उते जेको आहे हिकु जहिड़ो थो थिए। उन जहिड़े दौरान जेको आहे ॻाल्हि एतिरे क़दुरु वधी थी वञे जो उते जेको आहे हिकु फायरिंग जो वाक़ियो पेश थिए थो। मां तव्हांखे ॿुधायां त थियो ईअं त 12 बजे जे टाइम ते जेको आहे हिते कुझु माण्हुनि जे विच में तलकामी थी, उनखां पोइ जेको आहे उहा लड़ाई थींदे थींदे जेको आहे वधंदे वधंदे जेको आहे हथ पेर हलंदो। इन दौरान जेको आहे हिकिड़ो गार्ड जेको हिते कैफ़े ओरा जेके मुंहिंजे बैक साइड ते तव्हां ॾिसी सघो था, उते गार्ड जी ड्यूटी कंदो आहे, जंहिंजी शनाख़्त इकरामुल्ला जे नाले सां थी आहे। उन दौरान जेको आहे उन जहिड़े खे रोकण जी कोशिशि कई, उन जहिड़े खे रोकण जे दौरान जेको आहे उहो जेको आहे
जेको नजीबुल्ला हुआ उन जेके दोस्त हुया उहा होटल जा कुझु जेके स्टाफ हुआ उन्हनि जे पाण में जेको टकराव थियो हिकु CCTV फुटेज तव्हां ॾिसी सघो था जंहिंमें नज़र अचे थो त उहो थोरी ॻाल्हि जेको ॻाल्हि वधे थी ऐं वधंदे वधंदे जेको आहे झेड़े में थिए थी उन में जेको आहे कुझु रेस्टोरेंट्स या मुलाज़िम ऐं नजीबुल्ला जा दोस्त जेके पाण विढ़नि था इन दौरान जेको आहे इकरामुल्ला जेको गार्ड आहे उन जे हथ में क्लेशन हुई उन क्लेशन खे उन्हनि फड़ण जी कोशिशि कई जेको फड़ण जे दौरान लड़ाई कंदे जेको आहे कुझु माण्हू बचाईंदे उन मां हिकु गोली हले थी उहा गोली सिधी जेको आहे नजीब खे लॻी नजीबुल्ला खे लॻे थी जेको जंहिंजी उमिरि जेको आहे तक़रीबन 23 साल ॿुधाई थी वञे उहा सिधो उनखे लॻे थी जंहिंजे करे उहो जेको आहे शरीर ज़ख़्मी थो थी पए उनखे अस्पताल उनजो भाउ जेको आहे अस्पताल मुंतक़िल करे थो पर इन दौरान अस्पताल पहुचण खां पहिरियां ई उहो जहां भाग करे हिन टाइम ते उनजो मुक़दमो गुलिस्तान जौहर थाणे में जेको आहे दर्ज कयो आहे 5 मुलज़िमान जंहिंमें इकरामुल्ला गार्ड इन सां गॾु 4 ॿिया मुलज़िमान उनखे गिरफ़्तार इन जेके नॉमिनेट कयो वियो आहे इन सां गॾु मां तव्हांखे ॿुधायां त मज़ीद जेको आहे कुझु साथियुनि खे जेको ॿुधायो वियो आहे त कुझु ॿिया बि माण्हू आहिनि जंहिंजी शनाख़त हिन महिल ताईं न थी आहे अचो त मां तव्हांखे ॾेखारियां थो त हीअ उहो कैफ़े आहे शीशा कैफ़े आहे जिते राति ताईं जेको आहे हलंदो प्रोग्राम हलंदा त शीशा हलंदा इन सां शीशे सां गॾु मां तव्हांखे ॿुधायां त असल में ॾिठो वञे कानून लागू करण इदारनि जे जो बि जेको आहे मामिलो ॾिठो वञे त हिकु टाइम ते कैफ़ेस जे अंदरि जेको आहे शीशा थो मुहैया कयो वञे इन सां गॾु जेको मां तव्हांखे ॿुधायां त लॉकडाउन जो टाइम आहे राति जे टाइम 10:30 खां पोइ जेको आहे डाइनिंग मना आहे पर असां ॾिसूं था त असांखे कैमरा में नज़र अचे थो त राति जे 12 खां पोइ बि जेको आहे हिते डाइनिंग जो सिलसिलो जारी आहे हिते माण्हू 7 जे तादाद में मेल फीमेल छोकिरा छोकिरियूं हुन टाइम ते मौजूदु हुया इहो बि हिकु वॾो सुवालु आहे त जॾहिं लॉकडाउन आहे त पोइ इनखे छो न बंदि करायो वियो इन सां गॾु मामिलो जेको इन ॻाल्हि ते कीअं वधी वियो जो उन्हनि खे जेको आहे आहिस्ते आहिस्ते जेको आहे वधंदे हू जेको पंहिंजी जॻह ते एतिरी थी जो फायरिंग जो वाक़ियो पेश आयो उन फायरिंग वाक़िए में हिकु माण्हू जहां भाग बि थी वियो इहा ई शइ आहे जेकी असां हर वाज़ा पिया कयूं त कैफ़ेस जे अंदरि नौजवान नसल खे जेको आहे हिकु शीशे जे नाले ते हिकु तरह जी जेकी आहे मंशात ॾिनी वञे जंहिंजे लाइ जेको आहे सुप्रीम कोर्ट जा वाज़िया अहकामात आहिनि त उनखे मना कयो वञे असां फुटेजिस में इहो बि ॾिसी सघूं था त जहिड़े टाइम इहो वाक़ियो थिए थो उन टाइम ते मुख़्तलिफ़ टेबल्स ते जेको आहे सभिनी ते शीशा तक़रीबन हर टेबल जे मथां हिकु शीशा बि मौजूदु आहिनि ऐं जेके उन टाइम ते जेके माण्हू मौजूदु हुआ उन्हनि खे बि असां थी सघूं था उन्हनि जी उमिरि जेकी हस्बे मामूल 25-30 साल जी उमिरि में नौजवान नसल जेको आहे उन टाइम ते मौजूदु आहे त हिकु वॾो सवालिया निशान आहे त राति जे टाइम 12 बजे खां पोइ जेको आहे भई इहो कीअं इन टाइम ते जेको खुलियलु हुयो उनखे रोकियो छो न वियो उन सां गॾु इहे ममनून जेकी सुप्रीम कोर्ट जे अहकामात जे मथां इन्हनि खे चयो वियो आहे त जेको इनखे शीशा कैफ़े खे बंदि कयो इहो छो हले रहियो इन सां गॾु हाणे इन्वेस्टिगेशन हले थी हाणे इन्वेस्टिगेशन पंहिंजी जॻह ते पर हिकु घर बर्बादु थी वियो हिकु इंसान जी ज़िंदगी हली वई हिकु पीउ जो पुटु हली वियो माउ जो पुटु हली वियो भेण जो भाउ हली वियो इहो बि हिकु वॾो मामिलो आहे हिन टाइम ते जेको आहे हिन कैफ़े खे सील करे क्राइम सीन जेको आहे हिनखे सील करे छॾी आहे मुलज़िमान खे 2 मुलज़िमान खे जेको आहे गुलिस्तान जौहर पुलिस जेको आहे गिरफ़्तार करे चुकी आहे इन सां गॾु जेको आहे ॿिया जेके इकरामुल्ला गार्ड आहे उनखे जेको उन जेको असलो यूज़ थियो उनखे बि गिरफ़्तार कयो वियो आहे इन करे ॿिया बि मुलज़िमान आहिनि जंहिंजे लाइ इन्वेस्टिगेशन पुलिस कमु करे रही आहे पर इहो हिकु हसास मामिलो आहे इनखे जेको आहे इदारनि खे जेको आहे ॾिसणो पवंदो मां तव्हांखे ॾेखारे सघूं था जॾहिं इहो वाक़ियो थियो त उनखां पोइ जेका मुश्तल जेके अफ़राद माण्हू हुया उन्हनि जेको आहे हिते कैफ़े जे अंदरि तोड़ फोड़ कई मुंहिंजे त कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे थो त हीअ कुर्सियूं ऐं हीअ सामान जेको टोटली इन्हनि भञी छॾियो आहे इहो सॼो जेको आहे हिननि अंदरि टोटली तोड़ फोड़ करे टोटली रेस्टोरेंट खे हिननि ख़तमु करे छॾियो जेको लाइटियूं हुयूं सभु कुझु हुयूं ऐं इन सां गॾु जेको अंदरि जेको सामान ॿिया जेके माण्हू हुया ॿुधाए इहो बि वञे थो त हिकिड़े माण्हू जेको आहे उहो ज़ख़्मी बि थियो आहे उनखे पेर में गोली बि लॻी हुई उन फुटेजिस बि तव्हां ॾिसी सघो था बैक स्क्रीन ते हले थी त उनखे हिकु ब्लड में जेको पेर में गोली लॻी उहा गोली जेकी आहे क्रॉस करे वई त इहो हिकु वॾो सान्यो आहे इनखे रोकण जी सख़्तु ज़रूरत आहे छाजे करे जो हीउ नौजवान नसल जो मामिलो आहे हीअ पाकिस्तान जा जेको आहिनि हीअ नौजवान नसल जेको आहिनि अचण वारे वक़्त में इन्हनि खे जेको अहम ज़िमेदारियूं संभालियूं हीअ सॼी राति जेको वेठा आहिनि शीशा कैफ़े जे मथां ऐं सॼी राति सुबुह ताईं जेको आहे इन्हनि खे शीशा कैफ़े चंद हज़ार में 1000 1500 2000 में इनखे शीशा कैफ़े जेको शीशा जेको आहे ॾिनो थो वञे हीअ कैफ़ेस खे जेको आहे असां ॾिसण में चयो आहे त हिनखे लॉकडाउन बि असरु नथो करे उनजे बावजूदि लॉकडाउन लॻण जे बावजूदि हीअ कैफ़े पूरा बंदि आहिनि अॼोके ॾींहुं ॿुधायो इहो थो वञे त जेको आहे हिकु ॾींहं जे लाइ जेको आहे शीशा कैफ़ेस खे जेको आहे बंदि कयो आहे हीअ मां तव्हांखे ॿुधायां असल में कैफ़ेस न आहिनि हीअ अक्सर जेके आहिनि रेस्टोरेंट जे नाले ते जेको आहे कैफ़े हलाईंदा रहंदा आहिनि
हिकु हूंदो आहे शीशा कैफ़ेज़ हुजे स्पेशल कैफ़े न ही ऑपरेट जेको सिस्टम थींदो आहे ही रेस्टोरेंट जे नाले ते हलाईंदा आहिनि पर उनजो बेसिक जेको कमु हूंदो आहे उहो शीशा सप्लाई करणो हूंदो आहे। हिन टाइम ते जेको आहे इहो सुवालु सिर्फ़ु इन्हनि जे लाइ न इन लाइ ॾिठो न असिस्टेंट कमिश्नर जी टीम उन जे बारे में बि सुवालु करे सघे थो त उन्हनि जेको आहे इन जे मथां कीअं एक्शन न कयो ऐं ॿुधायो थो वञे त जेको असिस्टेंट कमिश्नर हिकु ॿ दफ़ो हिते पहिरां विज़िट बि करे चुको आहे इन्हनि खे जेको आहे वार्निंग ॾेई चुको आहे उनजे बावजूदि इहो कमु जेको आहे हली रहियो आहे। इन जे मथां कमु करण जी ज़रूरत आहे छाजे करे असांखे नौजवान नसल खे बचाइणो आहे। हीअ सिर्फ़ु हिकु शीशो न आहे हिकु वॾी बीमारी जे लाइक़ु ते इन शीशे जे इस्तेमालु वॾी बीमारी लंग्स जी जेकी बीमारी आहे जेको डॉक्टर ख़ालिद असांखे फैमिली फिज़िशियन बि असांखे ॿुधायो त इन सां खोड़ बीमारी थी सघे थी इन सां कैंसर जी बीमारी थी सघे थी इन सां लंग्स जी बीमारी थी सघे थी इन सां गले ख़राब बुखार जी बीमारी थी सघे थी ऐं ॿियो खोड़ अहिड़ी बीमारियूं जेके इन जे इस्तेमाल सां थियनि थियूं त असांखे ज़रूरत इन शइ जी आहे त असां इन खे कवर कयूं ऐं इन शइ खे जेको ममनू जेके सुप्रीम कोर्ट जे अहकामात आहिनि उनखे ॾिसंदे जेको आहे इनखे ख़तमु करायूं ऐं इदारनि खे बि खपे त हू जेको आहे इन्हनि जे मथां कमु कनि ऐं इन नौजवान नसल खे तबाह थियण खां बचाइनि। मारामारी बेगुनाह कत्लेआम बेगुनाह कत्लेआम नजीब वांट we want we want 20 अप्रैल ते जेको आहे हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो शीशा कैफ़े ओरा जे मथां जंहिंमें फायरिंग में जेको आहे नजीबुल्ला जेको आहे जहाँ भाग थी वियो। अचो त असां हिन टाइम ते हुनजे घर जे ॿाहिरां मौजूदु हुआ उन सां गॾु जेके हुन टाइम ते हुनजा जेके दोस्त माइट गॾु हुया उन सां ॻाल्हि कयूं था उन्हनि खां पुछा था करायूं त कल्ह छा वाक़ियो थियो इहो फायरिंग जो वाक़ियो कीअं पेश आयो और कहिड़ी तरह थियो उन में कहिड़ा मुल्ज़िमान जेके आहे उन में जेको आया मुलविस हुया ऐं इहो कहिड़ी शइ जे करे थियो त मां जेको आहे हिन टाइम ते जेको आहे नजीबुल्ला मेमण जे घर जे ॿाहिरां मौजूदु आहियां उते वॾे अंग में जेको आहे इन जा माइट मिट ऐं पाड़ेसी जेका मौजूदु आहिनि अचो उन सां ॻाल्हायूं था ऐं पुछा था कयूं त कल्ह जेको शीशा कैफ़े माना फायरिंग थी जंहिंमें नजीबुल्ला जहाँ भाग थी वियो उहो उनजो वाक़े जी हक़ीक़त छा हुई। जी त दादा तव्हांजो नालो छा आहे? काशिफ अली सर। काशिफ कल्ह छा थियो कल्ह कैफ़े जे मथां छा मामिलो थियो? साईं अज़हर शाह खां हिननि तूं मां कई हुई साईं अज़हर शाह हिते आयो असांखे चई मां हलो हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा मामला था छो विड़िया मूंसां असां जीअं अंदरि होटल में इन थियासीं इन थियण खां पोइ गार्ड हुननि जो हुयो हुन बुल्ट सटियो बुल्ट सटण खां पोइ हुननि पहिरियों ई पंहिंजा गुंडा विहारे छॾिया जीअं असीं पहुतासीं उते चैम्बर थी विया पिस्टल लोड थी विया बसि देरी कान थी वटसवट थी वई ऐं हुन गोलियुनि जूं अंधाधुंध फायरिंग करे छॾी असांजे मथां जंहिंमें साईं अज़हर शाह खे कुझु ज़ख़्मी थियो अदनान छोकिरो आहे सूमरो उहो ज़ख़्मी थी पियो जंहिंमें असांजो दोस्त साईं अलाने की सूफ़ी मेमण उहो शहीद थी वियो। तव्हां छा था सम्झो त कल्ह टोटल मतिलबु घणा केतिरो असलो इस्तेमालु थियो हिकिड़े कलेक्शन जे बारे में असां ॿुधूं था जेको हिकिड़ा मुला गार्ड वटि हुई इन सां गॾु जेको आहे ॿिया केतिरा माण्हू जेके असला बरदार हुया जंहिं वटि असलो हुयो साईं अलाए केतिरा हुननि गुंडा घुराए विहारे छॾिया हुते जंहिंखे मार्क्स लॻल आहे कोई असां पहचान न करे सघे सभिनी खे मार्क्स लॻल आहे डबल जानियूं सफ़ा ईअं गुंडा हुया बसि देरी कान थी असां जीअं पहुतासीं पिस्टल चैम्बर थी विया गार्ड हुयो त हिकिड़ो हिननि बान ॾेई छॾियो आहे बाक़ी अलाए केतिरा माण्हू हुया जिन असां ते फायरिंग कई आहे। टोटल केतिरा फायरिंग जो वाक़िया थियो ऐं शीशा कैफ़े जे नाले ते जेको हिकु रेस्टोरेंट थो हले उन में जेको आहे ईअं स्लो रखणु हिकु तव्हां वञो था ग्राहक थी करे ऐं ग्राहक सां ॻाल्हायो ग्राहक थी करे वञो था तव्हांजे मथां जेको आहे मरी ईअं फायरिंग जो वाक़िया थो थिए छा वजह थी कहिड़ी वजह आहे जो मतिलबु हुननि असले वारा माण्हू रखिया आहिनि अहिड़ो छा कैफ़े आहे या हिकु बदमाशी जी जॻह आहे छा आहे हुते तव्हां छा था सम्झो त हिकु रेस्टोरेंट जे अंदरि हिकु कैफ़े जे अंदरि जेको असला बरदार माण्हू कलेक्शन सभु रखी वेठा आहिनि पिस्टल सभु रखिया आहिनि छा वजूहात आहिनि छा थियो? साईं उहो तव्हां पाण ॾिसो था न अखियुनि सां जेके हालात आहिनि कैफ़े जी जॻह ते होटल आहे तव्हां धंधो था कयो तव्हां हुते गुंडा विहारे वेठा आहियो असलो हर्षे मौजूदु आहे हुननि वटि सरेआम ॾिसो था माण्हू क़तल थियो आहे असांजो शहीद थियो आहे सरेआम हुननि जी बदमाशी आई आहे उहो त धंधो थोरी था कनि बदमाशी था कनि गुंडा असांखे इहो बि ॿुधण में आयो त कुझु जेके माण्हू आहे उते नशे जी हालति में बि हुआ असांखे इहो बि ख़बर पई आहे त उते कुझु जेको आहे उन्हनि जे स्टाफ में उते कुझु कैफ़े जे अंदरि कुझु नशे जे मामला बि ॿुधण में आहिनि त जेको स्टाफ जेको आहे नशो बि कंदा आहिनि या कुझु इन हवाले सां का शइ तव्हां ॾिठी त उते कोई अहिड़ी शइ कोई नशावर जेके इस्तेमालु कंदा हुजनि या नशे जी हालति में त न हुया जेका हिकु आम शहरी आहे जेको ग्राहक आहे उते वञे थो खाए पीए थो पंहिंजो बिल थो ॾिए उहो उनखे मथां फायरिंग जो करणु थो वञे तव्हां चओ था 3 ॼणा ॿिया बि ज़ख़्मी थिया त इहो हिकु वॾो वाक़िया तव्हांखे कोई अहिड़ी शइ नज़र आई कैफ़े जे अंदरि जेको त कोई मंशा जो इस्तेमालु थींदो जेको या नशे जी हालति में हुजनि हू साईं मंशा त हले थी न हे त कैफ़े जो बहानो आहे शीशे जो बहानो आहे बाक़ी सॼो मंशा जो धंधो आइस पाउडर ते सरेआम पियो थो हले नशो
नशो पियो थो हले उते। बाक़ी जेके माण्हू असां सां विढ़िया आहिनि उहे बि नशे जी हालत में आहिनि, उहे कोई न्यूट्रल थोरी हुआ, सभु नशे में हुया। जिन बि चैम्बर कया आहिनि गोलियूं हुयूं आहिनि उहे नशे जी हालत में हुया। इन त इंसान खे माण्हू को आसान थोरी आहे, उन्हनि जे हालत कई आहे असां सां, जीअं गोलियूं हलाईंदो नशे जी हालत में हलाईंदा। तव्हां सम्झो था त उते जेको आहे नशो बि इस्तेमालु थिए थो, कैफे न आहे, कैफे न आहे, नशो आहे, मंशात प्रोडक्शन आहे, हर शइ थी थिए अंदरि, हर मंशात, आइस, पाउडर, चर्स, शराब, हर शइ हिते मिले थो। मतिलबु तव्हांखे लॻे थो त उहा शइ बि उते प्रोवाइड थी, उहो इस्तेमालु बि थिए थो, हर शइ उते थिए थी। सर ॾिठो थिए त तव्हां कल्ह स्पॉट ते जेको आहे जॾहिं उते प्रोटेस्ट हले पियो त तव्हां बि उते मौजूदु हुयो, त छा चवंदो तव्हां त कल्ह उते छा ॾिठो तव्हां, त छा कहिड़ो वाक़ियो थियो ऐं कीअं थियो? असांजो इहो चवणु आहे, असां उते जीअं पहुतासीं त असांजे दोस्त खे गोली लॻी चुकी हुई ऐं 3 ॼणा ज़ख़्मी हुया। असां उन्हनि खे ज़ख़्मी हालत में रिक्शा कराए उनखे गाॾी में खणाए इस्पताल मोकिलियोसीं। इस्पताल मोकिले खां पोइ असां उते 2 ॼणा मौजूदु हुयासीं, हिकिड़ो मां ऐं हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हुयो ॿियो अदरशा। असां उते 2 ॼणा मौजूदु हुयासीं, पोइ बि हो 8-10 ॼणा हुया, पोइ बि असां सां गुंडागर्दी ऐं बदमाशी कनि पिया, पोइ बि उन्हनि वटि हसिलो मौजूदु हुयो। असांखे पोइ बि धमकाइनि पिया त चैम्बर करे पिस्तल माना ॾेखारनि पिया औज़ार त तव्हां हलिया वञो हितां, न त तव्हांखे बि असां मारींदासीं। पोइ असां उते पकिड़े करे उन्हनि खे विहारियोसीं कमरे में। पुलिस आई, पुलिस जे हथ में असां 8-10 माण्हू असां पंहिंजे हथ सां पुलिस खे ॾिना आहिनि। हिनमहिल थाणे ते सिर्फ़ु 3 माण्हू शो कया अथनि। जेके मेन माण्हू हुया उहे उन्हनि खे कढी करे, जेके उते कमु कंदड़ माण्हू आहिनि उन्हनि ते FIR करे उहे नामीज़ेद कया अथनि। बाक़ी जेके माण्हू मेन असां उन्हनि खे ॾिना आहिनि उहे उन्हनि भॼाए छॾिया आहिनि रस्ते मां। ऐं असांजो इहो ई मुतालबो आहे IG सिंध खां ऐं CM मुराद अली शाह खां त फौरी तौर ते इन शीशा बार जो जेको मालिक आहे, मेन मालिक, उनखे गिरफ़्तार कयो वञे, उनजे मथां FIR कटी वञे। ऐं हे शीशा न आहे, हिते सरियाम मंशात हलाई थी वञे, आइस थी हले। जेके बि माण्हू राति विढ़िया आहिनि सभु नशे जी हालत में विढ़िया आहिनि। सिर्फ़ु असांजा हुते 3 नौजवान विया ॻाल्हाइण जे लाइ, सिर्फ़ु उहो ॻाल्हाइण जे लाइ विया आहिनि। जीअं ॻाल्हाइण जे लाइ विया आहिनि त हुननि मशीन जा बुल्ट सिधा करे हुननि ते अंधाधुन फायरिंग कई आहे। असांजो इहो ई मुतालबो आहे त हुन शीशा बार जो जेको मेन मालिक आहे मुखो, उनखे उन ते FIR करे उनखे गिरफ़्तार कयो वञे। जानज़ेब उनजो नालो आहे। ऐं हुननि हिनमहिल जेके अंदरि आहिनि उन्हनि जे मथां बि वॾनि जा हथ आहिनि। उहे चवनि था उन्हनि जे मथां बि वॾनि जा हथ आहिनि, उन्हनि खे बि बचाइण जी पूरी कोशिशि कई थी वञे। असां राति उते एहतजाज करे रोड बंदि कयूं वेठा हुआसीं। उते पुलिस जा अटाला ईअं मौजूदु हुया, उहो असांखे धमकाए चवनि पिया रोड खोलियो। माण्हू बि असांजा मरनि, वरी धमकियूं बि असांखे, ऐं रोड बि असां खोलाइनि, पर असां हुननि खां कॾहिं न डिॼंदासीं, न ई कॾहिं डिॼा आहियूं। असां अॼु बि सरापा एहतजाज आहियूं, सुभाणे बि सरापा एहतजाज हूंदासीं। सॼी सिंध में एहतजाज दाइरो वधाईंदासीं जेसि ताईं जेके मेन मुख्य माण्हू आहिनि जेके गिरफ़्तार नथा थियनि। तव्हां सम्झो था त कल्ह उन टाइम ते जेको मालिक उते मौजूदु हो उनखे फ़रार करायो वियो? उनखे फ़रार करायो वियो, उन में सॼो पुलिस जो हथु आहे। असां उन्हनि खे माण्हू हथनि सां पकिड़े पुलिस खे ॾिना आहिनि, अॻिते रस्ते में उन्हनि खे फ़रार कयो वियो, उन में सॼो पुलिस जो हथु आहे। असां इहो सम्झूं था त सॼी पुलिस जो माना उन्हनि खे पैसो खारायो आहे। पुलिस उन्हनि खे शीशा बार हले थो, हफ़्तो 2-2 लख रुपया 3-3 लख रुपया छाजा था वठनि। मंशात थी हले हिते, लेडीज़ हितां वेठी आहे, हेॾो जेंट्स वेठा आहिनि, लेडीज़ मर्द सभु गॾु उते मंशात सरियाम हलाई थी वञे, हुननि खे केरु चवे नथो। बाक़ी को असांजो सिंधी नौजवान जेको रोड ते ठीयो हणी करे वेहे थो, उते 100 पुलिस जा अटाला पुॼी था वञनि, उनखे मारे कुटे करे बंदि था कनि। हिते पुलिस किथे आहे? हिते बि त मंशात हलाइनि था, सरियाम हलाइनि था, शीशा मावा गुटका रजनियूं सभु कुझु हलाइनि था, सभु कुझु हलाइनि था। पोइ बि हिते उन्हनि खां पुलिस 2 लख रुपया 2.5 लख रुपया हफ़्तो वठी करे हुननि खे इजाज़त ॾिनी आहे त उहो हलाइनि। तव्हां हाणे छा तव्हांजो मुतालबो छा आहे? तव्हां हाणे अॻिते जेको आहे लाइमल छा आहे, तव्हां छा था चाहियो? मतिलबु तव्हां कार्रवाई मां बिल्कुलु मुतमइन न आहियो? असांजो मुतालबो इहो आहे त जेको शीशा बार जो मेन मालिक आहे जानज़ेब, उनखे गिरफ़्तार कयो वञे। उन खां पोइ शहीद जा वारिस ईंदा, शहीद जा वारिस जीअं ईंदा असां हिते तॾो रखंदासीं। जीअं शहीद जा वारिस चवंदा असां उन्हनि सां ॿधल आहियूं, ऐं असां उन्हनि सां कुलो में ॾेई बीठा हूंदासीं, न कॾहिं पोइते हटंदासीं, न ई हटंदासीं, असां सरियाम बीठा हूंदासीं। कल्ह जे टाइम इहो वाक़ियो पेश आयो कैफ़े जे अंदरि, उन टाइम ते जेको आहे इहो बि मौजूदु आहे। अचो हिन खां बि पुछा था करियूं त इहो वाक़ियो कीअं थियो, हुन जा असबाब छा हुया? हिकु कैफ़े जे अंदरि जे फायरिंग जो वाक़ियो कहिड़ी तरह थी सघे थो? हिकु ग्राहक जेको पंहिंजे खाइण पीअण जे लाइ उते वञे थो, उन सां एतिरो ज़ुल्म थो थिए जो उनखे फायरिंग करे उनखे जाम बाक थो कयो वञे। उहो नथो सोचियो वञे त उनजो हिकिड़ो घरु तबाह थी सघे थो, हिकु ख़ानदान तबाह थी थो, उनजे पोइतां जेके उनजा पीउ माउ भेण भाइर आहिनि उहे सभु तबाह थी था वञनि। अचो त हिकु ॿिए दोस्त सां ॻाल्हायूं था, पुछा था करियूं त कल्ह जे वाक़िए में छा थियो, कीअं थियो ऐं उनजी वजह छा हुई? सभ खां पहिरियों आउं साफ़ी बिरादरनि खे जस ॾियां थो त अवां
असांखे क़ीमती टाइम ॾिनो ऐं हिते कई आया। सभ खां पहिरियों त हिकु इंसान जो क़त्लु पूरी इंसानियत जो क़त्लु आहे। केरु बि अहिड़ी हो नशे जी धुत ऐं पैसे जी नशे में अची करे हिकिड़ी नंढी ॻाल्हि तो बदकलामी तो सीधा फायर करे असांजो नौजवान क़त्लु थियो राति नजीब मेमन, उन सां गॾु ॿ दोस्त ॿिया बि ज़ख़्मी थिया आहिनि। असां सम्झूं था त असांजे माण्हुनि जो को पंहिंजी धरती ते को अख़्तियार कान्हे। काल्ह गुलशन अदीद दोस्त हिकिड़ो क़त्लु थियो आहे, राति हिते क़त्लु थियो आहे, रोज़ जो हिकिड़ो मामूल बणियल आहे। सिंधी नौजवान जो असां सम्झूं था को टास्क ॾिनल आहे इन ॻाल्हि छा सिंध जे नौजवान खे सरियाम हीअं रोडनि ते क़त्लेआम कयूं पियूं ॾियनि। केर बि हुजे उनजो इहो हल त कान्हे को उनखे सिधियूं गोलियूं उन्हनि खे मारियो वञे ऐं राति जेके पुलिस माण्हू गिरफ़्तार कया उन मां 2 माण्हू टे हुते वेठा आहिनि, ॿिया माण्हू मेन उतां फरार थी विया आहिनि। असां सम्झूं था त हे गैर क़ानूनी जेके बि शीशा हलंदा उनखे बंदि कराए हिकिड़ो नौजवान नसुल खे बचायो वञे। हे शीशा या जेके बि गैर आइनी ऐं गैर क़ानूनी तौरु हे रेस्टोरेंट हलाए नौजवान जूं ज़िंदगियूं तबाह कयूं। इन खां पहिरियों इन ई शीशा बार जे रेस्टोरेंट हुज़ूर बख़्श चांडियो खे क़त्लु कयो। अॼु ॿियो वाक़ियो आहे राति नजीब मेमन, सुभाणे ॿियो नौजवान क़त्लु कयो थो। असां आला इदारनि खां इहा अपील कयूं था या घुर कयूं था त इन ते फौरी नोटिस वठी इहे शीशा बार सील कया वञनि ऐं हीअ नौजवान नसुल खे बचाइण जेका हीअ नाहक क़त्लेआम थिए पई उन्हनि जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे उन सां इंसाफ़ कयो। जी तव्हां ॿुधियो हुननि जो जेको मिट माइट ऐं दोस्त जेके हुन सां गॾु हुया उन्हनि जो चवणो आहे त हीअ शीशा कैफ़े खे फिलफोर बंदि कयो वञे। छाजे करे सुप्रीम कोर्ट जा बि सख़्तु अहकामात आहिनि इन जे ख़िलाफ़ त कहिड़े बि हिसाब सां हिननि खे ऑपरेट न कयो वञे। पर हिन जो ऑपरेट थियणु हलणु ऐं लॉकडाउन जो जहिड़े टाइम ते 10 बजे टाइम सिंध गवर्नमेंट जेको ऑर्डर निकितल आहे त 10 बजे खां पोइ जेको आहे सिर्फ़ु टेक अवे हलंदी, सिर्फ़ु तव्हां जेको आहे डिलीवर करे सघो था। इन अलावा डाइनिंग मना आहे। उन बावजूदु जेको आहे हुते असले सां गॾु माण्हुनि जो वेहणु, वरी उन खां पोइ फायरिंग जो वाक़ियो, हिकु नजीबुल्ला मेमण खे जेको आहे फायरिंग करे जहांबाग करणु हिकु वॾो वाक़ियो आहे। इन करे हीअ आवाम जेको आहे मुतालबो थी करे हुकूमत खां त हीअ जेको आहे जेके शीशा कैफ़ेज़ आहिनि जेको गैर क़ानूनी गैर आइनी जेको आहे इनखे फिलफोर बंदि कयो वञे। हिकु बार ॿिए नए इशू सां गॾु मथे हफ़्ते वरी मिलंदासीं। अल्लाह ने के बाद।